नाज़रीन, हैदराबाद में जॉइंट एक्शन कमेटी के अगवान मोहम्मद अली चांडियो, जमील अहमद जलपानी, आपका यूनियन अगवान पुनल खान खास के लिए बिन पारा रिस्क अलाउंस टाइम स्केल न मिलने खिलाफ सरापा एहतजाज बणियल आहिनि। नवान सां ॾिसूं था एजाज खोसो जी रिपोर्ट। सेक्रेटरी हेल्थ सीएम साहब जी अप्रूवल सां सीएम जी अप्रूवल सां ऐं जेको मिनिस्टर फाइनेंस बि आहे उन जी अप्रूवल सां जेको आहे त उन में 30,000 रुपया डॉक्टरनि जा मुक़ररु कया विया ऐं 17,000 रुपया हिक खां 16 ग्रेड जे मुलाज़िमनि जा मुक़ररु कया विया, उहे लिखिया विया ऐं उन जो टाइम वरितो वियो त 5 तारीख़ ताईं जेको आहे उन जो नोटिफिकेशन उन खां पहिरीं जेका कैबिनेट जी मीटिंग थींदी उन में तव्हांजो जेको आहे त हीउ पास कराए तव्हांखे नोटिफिकेशन ॾिनो वेंदो। पर जॾहिं कैबिनेट जी मीटिंग थी त सीएम जेको आहे त उहा जेका समरी आहे उहो फाइनेंस डिपार्टमेंट में मोकिले, चयो हुननि जो तख़मीना लॻायो त हिन जा भई तख़मीना हुनजो लॻल हो, पहिरीं उहे मिलंदड़ हुआ, पोइ उहे तव्हां हींअर नवां त कोन पिया ॾिना जंहिंजो तख़मीना लॻायो वञे। इहो लॉलीपॉप आहे, इन लॉलीपॉप खे असां कोन मञंदासीं। ग्रैंड अलायंस जेको आहे असांजो टियों ॾींहुं उन जेको आहे त पंहिंजो ऐलान कयो आहे, जेसि ताईं नोटिफिकेशन न मिलंदो असांखे, जेसि ताईं रिस्क अलाउंस टाइम स्केल सर्विस स्ट्रक्चर ऐं डॉक्टरनि जा जेके प्रोमोशन आहिनि, स्टाफ नर्सनि जा प्रोमोशन आहिनि ऐं जेके लेडी हेल्थ वर्करनि जा मसइला आहिनि, जेसि ताईं हल न थींदा हीउ मुसलसिल एहतजाज हलंदो ऐं असांखे ग्रेड लाइ ऐलान कंदो। इन में को बि नुक़सानु थियो छोकी लियाकत जेको आहे लियाकताबाद कराची में कल्ह नुक़सानु थियो आहे, असांजे पैरामेडिकल ते तशदुद कयो वियो आहे, उन्हनि ते पथराव कयो वियो आहे ऐं सुभाणे को बि नुक़सानु थियो, को बि जेको आहे त ख़ुदा न ख़ास्ता को एक्सीडेंट थियो, उन जो ज़िम्मेदार मुकमल तौर ते सीएम सिंध ऐं सेक्रेटरी हेल्थ ऐं अदरा पेचियो मिनिस्टर हूंदी। 614 माण्हुनि जा नर्सिंग स्टाफ जा प्रमोशन थींदा, वरी जेको 28 तारीख़ ख़तमु करे वरी चई हफ़्ते 15 ॾींहंनि में कंदासीं, उहे असांजा ख़तमु थी विया। पहिरियां बि 2-2.5 सालनि खां इहो असांखे चवंदा तव्हांजा प्रमोशन थिया आहिनि। असां वरी इस्ताज कयो आहे, कराची में बि 2-3 दफ़ा जेको उन्हनि चयो असां बसि हिकु 6 महीननि में कयूं था, 6 महीननि खां साल गुज़री विया त बि असांजा प्रमोशन न थिया। वरी हाणे 28 तारीख़ हिननि चयो त जेको तव्हांजी DPC वेहे थी, तव्हां 614 माण्हुनि जा प्रमोशन कयूं था। वरी 2-3 ॾींहं थिया, वरी उहे बि कैंसिल करे छॾिया अथनि, अञा को प्रमोशन कोन था कनि। असांजो इहो बि चार्ज असांखे जल्दी जेको आहे ग्रेट ॾिनो वञे। हुकूमत ठाहिण लाइ ॻाइण लाइ जेके ही कंदा आहिनि, हथ कढा पंहिंजा इस्तेमालु कंदा आहिनि, इस्लामाबाद लाग मार्च कयो, हुनखे कराए हिनखे हुकूमत कयो ऐं असां सां पोइ साॻियो धोखो कयो वियो त भाई असां तव्हांखे नोटिफिकेशन ॾींदासीं, पंहिंजो हक़ु ॾींदासीं ऐं उहो इन्हनि साॻियो असांखे जेको देरि इन्हनि जो पुरानो रस्म रवाजु आहे ॻाल्हियुनि तां फिरणु ऐं हुकूमत खे यू टर्न ॾियणु, ऐं उहो उन्हनि पंहिंजो रस्म रवाजु बरक़रार रखियो आहे। ऐं असां सिंध जा पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं ऐं सिंध जा हिते हेल्थ मुलाज़िम आहियूं ऐं इन्हनि खे इहो नाज़ मुनासिबु जोगाए पियो त हीअ आवाम सां ऐं ख़ासि करके जेके सिहत मुलाज़िमनि सां पंहिंजो इहो धोखो करणु, इहा हिकिड़ी सरासर नाइंसाफ़ी आहे। ऐं असांजो जेको लियाकताबाद वारो कलो को हुन ते थियो आहे, असां हुन ते बि पुरज़ोर मज़म्मत था कयूं। ऐं हिकिड़ो जेको सिंध गवर्नमेंट हिकिड़ो लेटर कढियो आहे सेक्रेटरीट ते अचण जे लाइ, त हीअ असां उन लेटर जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। अहिड़ा हथ कढो लेटर असां हिननि खे अपील था कयूं त अहिड़ा लेटर आईंदा न कढे, जो असांजे पूरे सिंध हेल्थ डिपार्टमेंट में असांजी बेचैनी पैदा थिए। जी हेल्थ डिपार्टमेंट आहे ऐं असांजी पूरी सिंध अस्पतालूं आहिनि ऐं असीं कमु कयूं पिया, तव्हांजो हेल्थ डिपार्टमेंट सेक्रेटरीट उते मौजूदु आहे। जे ही अस्पतालूं ऐं असांजो बुक मिल असांजी हड़ताल ही कमु छॾे, तव्हां अहिड़ा लेटर नथा कढी सघो, न ई सीटुनि ते वेही सघो था।